अस्सलाम वालेकुम। अॼु आहे जुमो 30 अक्टूबर ऐं घर में ही आहियूं छो त हिते त जुमे ॾींहुं सभु दुकान बाज़ारूं बंदि हूंदियूं आहिनि। ॿियो अॼु माशाल्लाह सां ॿारहीं रबियुल अवल आहे त इन करे बि रोड रस्ता जुलूस हूंदा, मीलाद हूंदा, तंहिंजे करे किथे नथो वञी सघिजे। बाक़ी हिकु ॿ माइटनि जे घर वञिणो आहे ऐं उन खां अलावा कंहिंखे न कंहिंखे असांजे घर बि अचिणो आहे मिलण जे लाइ। सो उहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे त मां शेयर न करे सघंदमि। ऐं ॿियो त जंहिं छोकिरी जी शादीअ मां सामान खणी आई हुयमि उन छोकिरी खे असां पाण खे घुरायोसीं ऐं उनजे हैंड ओवर कयूंसीं सभु शयूं उनखे ॾेखारे करे। ऐं उनजी नंढड़ी क्लिप मां ठाही। ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिते हर कंहिंजी वीडियो नथा भरे सघूं असां, तंहिंजे करे मां उन छोकिरी त वीडियो कोन ठाही, हिकिड़ो नंढिड़ो क्लिप ठाहियो बसि, उहो तव्हां सां शेयर कयां थी। ऐं अॼु घर खां ॿाहिरि यानी अहिड़ी कंहिं जाइ ते न आहे वञिणो जिते मां काई रिकॉर्डिंग करे सघां, तंहिंजे करे अॼु जो व्लॉग इन ताईं मुख़्तसिर थींदो। मां कोशिशि कंदमि जेतिरो थी सघे मां तव्हां सां शेयर कंदसि। असां जंहिं छोकिरीअ जे लाइ असां सामान वठी आया आहियूं, असां उहा आई आहे, उनखे असां खोले सभु शयूं ॾेखारियूं बि अथा त जीअं उहा ॾाढी ख़ुशि थिए। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिते वीडियोज़ जो रवाजु न आहे। हीअ असांजी नंढड़ी न्याणी बीठी आहे, रुॻो मां तव्हांखे पेर ते ॾेखारियां, मुंहुं न ॾेखारींदमि, ठीकु आहे। मुंहुं त कंहिंजो बि न ॾेखारींदमि, सभु हिते परदे वारियूं आहिनि। मां ऐं मुंहिंजी हीअ सरदार भेण बीठी आहे, विरायती सामान चेक थी कराए। सो हिते असां खोले हर शइ इहा जेका आहे ॾेखारे ऐं पोइ वापसि आहे 12 रबियुल अवल। सो असां पाण में वेही इलाही सारियूं नातूं बि पढ़ियूं आहिनि घर में, ऐं हीअ मुंहिंजी भाइटी ऐं भाणेजी आहिनि। हाणे इहे नात थियूं पढ़नि त मां चाहियां थी उहा मां तव्हां सां शेयर कयां। हलो पढ़ो। थोड़ा लाउड पढ़ो ना। राति जो असां जेका हिते ख़ैरात जी मानी ठाहींदासीं, जेका थोरी घणी विराइबी बि ऐं घर में बि ठाहिबी। त मुंहिंजियूं ॿई सदोरियूं भाइटी ऐं भाणेजी चांवर थियूं साफ़ु कनि। हीअ बि हिकिड़ो मंज़रु तव्हां सां शेयर कयां। मुंहिंजे माउ पीउ जे घर जो इहो बि हिकिड़ो हिसो आहे। मुंहिंजे भाउ जो शौक़ु आहे इहो कबूतरनि जो नंढे हूंदे खां वठी। पोइ बजाए इन जे त पोइ किथे ॿाहिरि वञी रुले, अमां चवंदी इन खां चङो आहे त घर में भले पंहिंजो शौक़ु पूरो करे। हाणे त एॾो शौक़ु थी वियो आहे जो हे घर जो पूरो हिकिड़ो पोर्शन जेको आहे छत जो मथे हे कबूतरनि जो आहे।
सो अलाए कहिड़े कहिड़े क़िस्मनि जा आहिनि, अलाए कहिड़े नसलनि जा आहिनि, छा बि आहिनि मूंखे कुझु ख़बर न आहे, पर इहे बि हिते हूंदा आहिनि ज़रूरी। थोरो वेझो खां तव्हांखे ॾेखारियां थी। सो मुंहिंजे भाउ सां गॾु गॾु हाणे मुंहिंजे हिकिड़े भाइटे जो बि इहो शौक़ु आहे। चाहे त मां ईअं पई त इहो हिते हुजे हा त मां हुन सां तव्हांखे मिलायां हा। अलाए कहिड़ा कहिड़ा कॉम्पिटिशन थींदा आहिनि। कबूतर एसोसिएशन मैगज़ीन कढंदी आहे हिकिड़ो, जंहिंमें रिपोर्ट्स शायदि थींदियूं आहिनि, उन में हे लिखंदा आहिनि, अलाए पार्टिसिपेट कंदा आहिनि, छा बि कंदा आहिनि, पर इहा बि हिकिड़ी अलॻि दुनिया आहे। अच्छा ठीकु आहे, हाणे मां तव्हांखे मथे कबूतर ॾेखारियां, हाणे तव्हां तोता ॾिसो। इहो बि हिननि खे शौक़ु आहे। पखी हूंदा अथनि सॼी उमिरि, इलाही सारा हमेशह खां पालींदा आहिनि। मिठू मिठू रुगो इहो ॻाल्हाईंदा आहिनि। हिनखे बि ख़बर पए थी शायदि त मुंहिंजी वीडियो थी भरिजे। रिएक्ट था कनि। ऐं हिकिड़ो चकोर बि पिंजरे में बंदि पियो आहे, पर उन ते कवर चढ़ियल आहे त उहो मां नथी ॾेखारे सघां। शाम जा 4:30 ऐं असां इहे हिकिड़ी अजीब एंटरटेनमेंट करे रहिया आहियूं। मां घर में शाम जी चांहि बि न पीअंदी आहियां, अॼु हिते चांहि बि पीआं थी। ऐं असां कागज़ में 2 पापा घुराया आहिनि, मां ऐं मुंहिंजी भेण हिकिड़ो हिकिड़ो पापो हितां खाईंदासीं। सो इहो बि हिकिड़ो फन आहे। तयारी हले थी राति जी मानी जी। हिते बिरयानी जो पाणी चाढ़ियो आहे, चिकन पचे थो हिते, कमु जारी आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह। सो ये मुंहिंजी भेण जा कारनामा आहिनि, असां बसि मिड़ई हिन में हथु आहे। सो हाणे असां इहा मानी विरहाईंदासीं ऐं पाण बि खाईंदासीं। सो अॼु जो नंढिड़ो व्लॉग हुयो इहो। ज़ाहिरन मां ॿाहिरि वियमि, न कुझु रिकॉर्ड करे सघियमि। जिन माण्हुनि सां असां मिलियासीं, को असां ॾे आयो या किथे असां वियासीं, त उहो बि रिकॉर्ड करण जी उते गुंजाइश न हुई। घर में रहंदे जेको कुझु थी सघियो तव्हां सां शेयर कयां थी। ऐं इनशाला सुभाणे मूंखे वञिणो आहे कंबर, उते जेको बागड़ियुनि जे स्कूल जो विज़िट करिणो आहे। उनखां पोइ रेशम गली बि वञिणो आहे। त सुभाणे तव्हांखे वधीक इंट्रस्टिंग व्लॉग मिलंदो, छो त उन में आउटडोर वीडियोज़ वधीक हूंदियूं। सो इनशाला सुभाणे मिलंदासीं। तेसिताईं ही मुख़्तसिर व्लॉग इंजॉय कयो। अल्लाह वाहे।